अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल व नशहदु अन मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्न अव्वल बैतिन वुज़िअ लिन्नासि लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन फ़ीहि आयातुम बय्यिनातुम मक़ामु इब्राहीम वमन दखलहु कान आमिना वलिल्लाहि अलन्नासि हिज्जुल बैत मन इस्तताअ इलैहि सबीला वमन कफर फ़इन्नल्लाह गनिय्युन अनिल आलमीन सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। मरा दर मंज़ले जाना चो अमनो ऐश आरानम जरस फरियाद में दारद के बरबंदीद महमला शबे तारीक भी में मौज गिरदाबे दरी हाइल कुजा दानंद हाले माँ सुबुक सारा निसाहिला। दरूद शरीफ बुलंद आवाज। या रब्बी सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। अब नंढड़ा तव्हां हितो उथो थोड़ो उथो वियो था उथो उथो समूरे होॾे ॿाहिरि पासीरा थी वियो उथो हितो हलो ॿाहिरि। जिन दोस्तनि दरूद शरीफ पढ़ियो आहे थोड़ा वेझा थी अचनि करीब थी अचो क़ुरान शरीफ समझो थोड़ो। दोस्तो इमां जेके आयतूं पढ़ियूं आहिनि मौके जी मुनासिबत सां वो हज जे मुतालिक ऐं काबतुल्लाह जे मुतालिक आहिनि। ही महीनो जंहिंमें असां हलूं पिया इहो शवाल जो महीनो आहे। शवाल अशहोरे हज में दाख़िल आहे। इनखे हज जो महीनो करे सघिजे थो।
3 महीना आहिनि, शवाल, ज़ुल्क़ाद, 10 तारीख़ूं ज़ुल्हज जो। इनखे हज जा महीना करे छॾियो वेंदो आहे। अल्लाह ताला इंसान खे 2 शयुनि खां ठाहियो आहे, हिकु रूह आहे, ॿियो बदन। ज़ाहिरी बदन आहे हिकिड़ो, ॿियो अंदर रूह आहे। या उनखे 2 लफ़्ज़नि में ईअं चई सघिजे थो त हिकु कल्ब आहे, ॿियो कालिब आहे। कल्ब जी माना दिल, जंहिंसां रूह जो ताल्लुक आहे। कालिब जी माना ही ॿाहिरियों बदन। अल्लाह ताला कल्ब जे लाइ पंहिंजी वहदानियत रखी आहे ऐं कालिब जे लाइ काबतुल्लाह रखियो आहे। थोड़ो तवजो कजो। रूह जी सुकून जेको आहे उहो पंहिंजी वहदानियत में रखियो अथसि। अल्लाह ॾांहुं इंसान जे दिल जो तवजो रब ॾांहुं हुजे, न त सुकून कोन मिलंदुसि। माल दौलत सामान जेतिरो बि गॾाईंदो, जेकॾहिं दिल जो रुख अल्लाह ॾांहुं नाहे, हिकिड़े वहदहू ला शरीक जो तसवुर नाहे, इन माण्हूअ खे दुनिया जे अंदर कोई सुकून न मिलंदो। तमाम नबियनि जी तालीम इहा आहे त पंहिंजे दिल खे उन हिकिड़े सां ताल्लुक ॾियारियो। बाबा थोड़ो तवजो करे वेहो सोना। रूह जो ताल्लुक जेसि ताईं उन हिकिड़ी ज़ात सां न थींदो, तव्हां दुनिया में ॾिसो, इंसान खे जेको जिस्म ॾिनो अथसि उन में 2 हिस्सा रखिया अथसि। दिमाग़ में अंदर बि 2 हिस्सा आहिनि, अखियूं बि 2 आहिनि, बाहूं बि 2 आहिनि, टंगूं बि 2 आहिनि, फिफिड़ बि उन्हनि जा हिस्सा बि 2 आहिनि, पर दिल खे हिकिड़ो रखियो अथसि। इन करे त इहा हिकिड़ी दिल उन हिक जे लाइक़ आहे, ॿियो इन में न अचे। इन करे कलमो शरीफ़ रखियो वियो आहे दिल जे लाइ। ला इलाहा ला इलाहा इहा बुहारी आहे। इल्लल्लाह उन बादशाह जी आमद आहे। जॾहिं कंहिं वॾे हस्तीअ खे घुराइबो आहे घर में, तॾहिं बुहारी ॾिबी आहे, सफ़ाई कबी आहे। इन करे कलमे खां अॻु में जेका शइ रखी वई आहे ला इलाह, इन जी माना आहे सभ खे बुहारी ॾेई कढ त ॿियो कोई नाहे। इल्लल्लाह माना आहे त हिकिड़ी ज़ात। ही जेको माण्हुनि घणा ख़ुदा ठाहिया आहिनि, इन्हनि पाण खे परेशान कयो। चए थो अदा अॼु हिन पीर ॾे कमु न थियो त अॼु हुन ॾे वेंदासीं, वरी हुन ॾे न थियो त वरी हुन ॾे वेंदासीं। ईअं वतो आहे दर दर ते फिरंदो। जेको हिकिड़े रब खे छॾाईंदो उहो दर दर जा धिका खाईंदो। इन करे दिल जे अंदर त ला इलाहा इल्लल्लाह रखणो आहे, उन हिकिड़े रब खे रखणो आहे। इहो कल्ब जो क़िबलो अल्लाह आहे। कल्ब जो क़िबलो ज़ोर सां अल्लाह, ऐं कालिब जो क़िबलो बि अल्लाह साईं हिकिड़ो रखियो आहे। कालिब जी माना हिन बदन खे, हिन मुंहं खे असां काॾे मुंहुं करायूं। सारी दुनिया में अल्लाह ताला हिकिड़ी जाइ ठाही आहे। सारी काइनात जे अंदर हिकिड़ी जाइ ठाही त जीअं पाण हिकिड़ो आहे, तीअं काबतुल्लाह बि काइनात में असांजे हिन धरतीअ ते ज़ोर सां काबा घणा आहिनि? ज़ोर सां। जीअं अल्लाह अकेलो आहे, तीअं काबो बि हिकिड़ो ठाहियो। उलमा लिखंदा आहिनि त काबे लफ़्ज़ जी माना आहे भेॾी। जीअं पेर जी भेॾी थोरी उभरियल आहे, ईअं सारी काइनात में पाणी पाणी हुयो। इते पहिरियों धरती ज़ाहिर थी। इन करे अल्लाह ताला इन्हीअ खे पंहिंजो मखसूस जाइ बनाए करे कालिब जे लाइ क़िबलो बनायो त सॼी दुनिया खां मुंहुं फेरे काबतुल्लाह ॾांहुं हलो। सॼी दुनिया खां दिल जो मुंहुं फेरे अल्लाह ॾांहुं रखो
ऐं जिस्म खे पंहिंजे खे फेरे करे हमेशा काबतुल्लाह ॾे रुख रखो। इहा आयत मां क़ुरान शरीफ़ जी अॼु तव्हांजे साम्हूं पढ़ी आहे। अल्लाह जी ज़ात थी फरमाए इन अव्वल बैतुं वुज़िअ लिन्नास, पहिरियों घर जेको इंसाननि जे लाइ रखियो वियो, पहिरियों घर काइनात जे अंदर इंसाननि जे लाइ जेको रखियो वियो, सारी काइनात में पहिरियों घर वो काबतुल्लाह आहे। आदम अलैहिस्सलाम खां भी अॻ में रब जी ज़ात इहो घर बनाए रखियो। काबतुल्लाह आदम खां भी अॻियां, छो त आदम भी त इंसान आहे। अल्लाह से फरमा इंसाननि लाइ मां अॻ में हिकिड़ो घर रखी छॾियो, पहिरियों घर काबतुल्लाह खे बनायो वियो। फरमाऊं लल्लज़ी बिबक्कत मुबारकं हुदल लिल आलमीन, पहिरियों घर जेको काइनात जे अंदर, भाई धरती गोल आहे, गोल शइ खे जाथे पहिरियों आंगुर रखंदो उहो उनजो मरकज़ी नुक़्तो थी वेंदो, वो उनजो बुनियादी नुक़्तो थींदो, बाक़ी सॼी दुनिया चौधारी फिरंदी उनजी। त पहिरियों घर अजी समझंदो आहे सारी मस्जिद ए धरती भी हुजूर जन फरमा मुंहिंजे लाइ मस्जिद बनाई हो। जो इलतलियल अर्ज़ मस्जिदा, धनार बकरियूं चारींदे नमाज पढ़ी सघे तो जंग में, दुकानदार दुकानदारी कंदे 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 टाइम थी वियो त उते दुकान में भी नमाज पढ़ी सघे तो, इए कारखानेदार कारखाने में नमाज पढ़ी सघे तो, औरतूं घरनि में नमाज पढ़ी सघनि थियूं, छो त सारी धरती मुंहिंजे सोणे मुहम्मद फरमायो ॿियनि नबियनि खे इबादत खाननि में इबादत करण जो हक़ हुयो, घरनि में जाइन में इबादत न पिया करे सघनि, पर मां मुहम्मद खे रब साईं इहो हक़ ॾिनो आहे जो सॼी धरती जेका आहे उहा मुंहिंजे लाइ मस्जिद आहे। पर हिकिड़ो फ़र्क़ु आहे, घर में तव्हां नमाज भी पढ़ी सघो था, दुकान में नमाज भी पढ़ी सघो था, दुकानदारी भी कंदो, घर में मानी भी खाईंदो, नमाज भी पढ़ी सघो था। मस्जिद जेका आहे उन जी माना इहा आहे त उते नमाज थींदी, ॿिया कम। इन करे हुजूर जन फरमाओ जेकॾहिं गुम थियल शइ कोई माण्हू मस्जिद में ऐलान करे त उनखे दुआ कयो त अल्लाह साईं करे तोखे इहा शइ न लभे, उनखे अञा पिटे छॾे, छो त मस्जिद ऐलान जी जाइ नाहे, मस्जिद फ़क़त नमाज जी जाइ, अल्लाह जी इबादत जी जाइ। घर में नमाज पढ़ो उते ॿिया भी कम थींदा, पर मस्जिद में छड़ो नमाज थींदी, ॿिया कम न थींदा। मस्जिद जो लीको को बुजुर्ग कढंदो, को वॾेरो कढंदो, कोई आमी कढंदो, पर काबतुल्लाह जो लीको कढण वारी ज़ात रब ज़ुल जलाल जी। इहो फ़र्क़ु आहे वॾो। अब मस्जिद जो लीको त माण्हुनि कढियो, मस्जिद नबवीअ जो लीको मोहम्मद मुस्तफा कढियो, मस्जिद बैतुल मुक़द्दस जो लीको हज़रत याकूब अलैहिस्सलाम ऐं सुलेमान अलैहिस्सलाम कढियो। काबतुल्लाह जो लीको कढण वारो हिन क़ुरान जी आयत में नजर अचे थो पियो त उहो रब जी ज़ात आहे। इन करे फरमायो इहो पहिरियों घर आहे काबतुल्लाह। रमज़ान खां पोइ जेको हक़ आहे माण्हुनि जे मथां उहो इन काबतुल्लाह ॾे रुख करणु आहे। तवजो कजो, रब से तो फरमाए हे जिस्म तो जो अनासिर जो हुयो, हे जिस्म तो जो मादव ऐं मटीरियल जो हुयो, त मटीरियल जे लाइ किबलो भी मटीरियल जो तोखे ॾियां थो पियो। हिते कुझु माण्हू एतिराज़ कंदा आहिनि साईं काफर बुतन पत्थरनि खे पूॼींदा आहिनि, तव्हां बि त काबे खे पूॼो था। काबो भी पत्थरनि जो ठहियल आहे, पर इहो कोन उन्हनि सम्झो त हिकिड़ो पत्थर हजरे अस्वद जो असां उनखे बोसो ॾियूं था पिया,
त टे पत्थर अहिड़ा बि आहिनि जिन खे अल्लाह जे हुक्म सां असां वरी पत्थरियूं बि चुटियूं था पिया हुनखे पूॼूं था त हिनखे ऐं हक़ीक़त में पूॼा असांजी पत्थरनि जी न आहे शैतान खे अलाह सां चयो त तूं आदम ॾे मुंहुं करे सजदो कर चई ख़लक़तनी मिन नारिन व ख़लक़तहू मिन तीन शैतान चवण लॻो हे घटि दर्जे जी शइ मिटीअ जी ठहियल आहे इन ॾांहुं मुंहुं न कंदुसि मां बाहि जो ठहियल आहियां रब साईं मोमिननि खे ॾेखारियो त तव्हां वॾाई मुंहिंजे हुक्म खां न कजो पत्थर तव्हां खां घटि आहे पर मुंहुं इन ॾे करे सजदो मां रब जो कजो शैतान खे मातो हुई त तूं रब जे हुक्म ॾे पुठी ॾिनी मुंहुं आदम ॾे करे न सघे आदम खे घटि सम्झी रब जो हुक्म विञाई असां रब जे हुक्म खे मथे सम्झी पत्थर ॾे बि मुंहुं करे नमाज पढ़ूं था तांजो रब जो हुक्म पूरो थे पूजा रब जी आ सजदो रब जो आ पत्थरन जो नाहे इन करे हजरत उमर जॾहिं हजर अस्वद ते आयो बोसो ॾेई अखियुनि मां ॻोड़ा वहाए चवण लॻो अंत हजरुन ला यनफउ वला यज़र ऐ पत्थर तूं पत्थर आहीं नफ़े नुक़सान जो मालिक नाहे पर मुंहिंजे सोणे मुहम्मद ते चप रखी चुमियूं ॾिनियूं उन जे चपन सां मां पंहिंजा चप मिलाया ऐं फरमायो हा हुना तस्कुबुल अबरात इन पत्थर ते मुंहिंजे सोणे मुहम्मद फरमायो तव्हांखे ॻोड़ा वहाइण खपनि इते तव्हां जूं दुआऊं क़बूल थींदियूं तव्हांजे कालिब जो क़िबलो मां काबतुल्लाह बनायो कालिब जो क़िबलो अल्लाह कालिब जो क़िबलो जिस्म जो क़िबलो बैतुल्लाह या ॻाल्हि तो फरमाए पहिरियों घर काबतुल्लाह जेको असां इंसाननि जे लाइ रखियोसीं बेबकत अब तवजो कजो असां मक्को सॾींदा आहियूं कुरान में उन मक्के खे भी थी सके तो बक्का सॾियो वियो हुजे छो त जंहिंजे नक में थोरो आवाज में गुनाइप हूंदी आहे त उहो बक्का खे मक्का बक्का नक जे आवाज जे करे बे ऐं मीम पाण में मिलंदा आहिनि तंहिंजे करे क़ुरान शरीफ़ काथे मक्का लफ़्ज़ आंदो आहे काथे बक्का पर सही उलमा जो कौल इहो आहे त बक्का जी माना है इज़्दिहाम औरतूं ऐं मर्द गॾिजी वञनि यो थींदो आहे तवाफ वारी जाइ ते जिते माण्हू तवाफ कंदो आहे उते औरतूं बि घुमंदियूं मर्द बि गॾु घुमंदा आहिनि इन करे रब साईं तो फरमाए पहिरियों घर असां बैतुल्लाह रखियो आहे बक्का में जिथे गॾजाणी हूंदी आहे वॾो इज़्तिहाम हूंदो आहे वॾो माण्हुनि जी भीड़ हूंदी आहे बक्का जी माना भीड़ वारी जाइ मक्का जी माना शहर मक्का मक्कल फसील उलमा लिखियो मक्के जी माना है चूस ॾियण गाबे चूस ॾिनी बुबे खे माउ जे बुबे खे चूस ॾिनी त मक्का लफ़्ज़ जी माना है जेको तव्हांजे गुनाहनि खे चूसे करे तव्हांखे पाक बनाए छॾे त फरमाऊं बेबकत मुबारकम व हुदल लिल आलमीन फरमाऊं अहिड़ो तव्हांखे असां घर ॾिनो आहे जेको बाबरकत घर आहे जंहिंमें हिकिड़ी निमाज़ लख निमाज़नि जे बराबर आहे हदीस में ईंदो आहे 120 नेकियूं हर मिंट में काबतुल्लाह ते अचनि थियूं पयूं बारिश थे थी पई रहमत जी उन मां जाम 20 नेकियूं छड़ो अख सां ॾिसण वारे खे 80 नेकियूं तवाफ करण वारे खे ऐं फरमाऊं 40 नेकियूं ऐं 20 नेकियूं 60 नेकियूं तवाफ करण वारे खे 40 नेकियूं फरमाऊं काबतुल्लाह ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ण वारे खे काबतुल्लाह में मिलनि थियूं फरमाऊं अहिड़ो घर ॾिनो से हुदल लिल आलमीन जे नबी आहे रहमत लिल आलमीन
त काबो ॾिनो से हुदल लिल आलमीन जंहिंमें जहाननि जी हिदायत रखियल आहे फ़रिश्ता बि इतां हिदायत पाए जन्नत न वेंदा जिन बि इतां मुंहुं करे रब ॾांहुं वेंदा फरमाऊं इएं माण्हुनि जो बि मुकाम मरण खां पोइ रुख जेको आहे काबतुल्लाह ॾे रखियो वञे छो त जन्नत जो रस्तो इन काबतुल्लाह ॾांहुं आहे हिदायत जो रस्तो जहाननि जे लाइ काबे जे अंदरि रखियो वियो आहे अॻिते फरमाऊं फीह आयातुन इन्ही काबतुल्लाह में काफ़ी निशानियूं हिन इबरत जूं अल्लाह साईं खां दुआ आहे त जेतिरा हिन मजमे में तव्हां वेठा आहियो ऐं जेकियूं औरतूं ॿुधनि थियूं कन ॾेई अल्लाह साईं सभिनी खे हिन काबे में हाज़िरी नसीब फरमाए ऐं तव्हां वञो त ॾिसंदव फीह आयातुन उन में कई निशानियूं अल्लाह ताला थो फरमाए इन काबतुल्लाह में असां कई निशानियूं रखियूं आहिनि हज़ारनि सालनि खां 6000 साल इब्राहिम अलैहिस्सलाम जे दौर पर काबतुल्लाह अॻ में छो इब्राहिम अलैहिस्सलाम नूह अलैहिस्सलाम जे तूफान महल इहो ड्रही पियो काबो इब्राहिम अलैहिस्सलाम ऐरन खां मथे खयो ऐरा अल्लाह जे तरफां भरियल काबतुल्लाह ऐं ॿ कुंडियां उन जूं उन असली जाइ ते हिकु हजर असवद वारी कुंड ॿियो रुकन यमानी वारी कुंड बाक़ी हिन ॿिनि कुंडनि खे हथ न लाइबो आहे रुकन शामी रुकन इराकीअ खे हथ न लाइबो आहे छो त इहे पंहिंजी जाइ खां हटियल इहो काबतुल्लाह इन में कई निशानियूं फीह आयातुम बय्यिनात फरमान में पधरियूं निशानियूं आहिनि हिकु त ख़ुदि काबो निशानी आहे ॿियो ज़मज़म जो खूह निशानी आहे टियों मक़ामो इब्राहीम इब्राहिम अलैहिस्सलाम जो पत्थर रखियल आहे अल्लाह साईं इब्राहिम अलैहिस्सलाम खे चयो त काबो ठा त काबो वध में वध हथनि ताईं ठाहे पियो सघे पर इब्राहिम हमेशा जेको कमु कयो उहो पंहिंजे हद खां मथे पूरी तरह कयो इन करे हिन काबो चाहियो त मथे खणा पर मथे उहो क़वाइदा हिन जे ज़हन में न पिया अचनि हेठों चई त पत्थर रखां पोइ जेतिरो पत्थर मथे एतिरो त कम अज कम मथे कयां पर जीअं पत्थर जे मथां बीठो त पत्थर में पेर अंदर चिंबड़ी विया जीअं गारे में लही वेंदा आहिनि उन पत्थर में भी पेर हेठ लही विया ऐं चिंबड़ी पिया वो पत्थर आस्ते आस्ते मथे थियण लॻो जीअं काबतुल्लाह जी ओसारी मथे थे पई तीअं पत्थर भी मथे थींदो वञे पियो उहो ई पत्थर अॼु भी उन पेरनि जे निशान सां काबे में शीशे जे अंदर बंद पियो आहे इहो अल्लाह जो वॾो निशान आहे जो हज़ारनि सालनि खां पोइ इन पत्थर खे हेठि मथे कंहिं न कयो इब्राहिम अलैहिस्सलाम जा पेर जूं का तूं ठहियल आहिनि हदीस में ईंदो आहे हुज़ूर जन फरमा मां मेराज ते वियुसि ॿियनि नबियनि जूं हुज़ूर जन फरमा फलाणो मुंहिंजो साहबी उर्वा बिन मसूद सकफी खे ॾिठो ईसा अलैहिस्सलाम इन जे मुहांडरियो फरमाऊं मूसा अलैहिस्सलाम जी सूरत ईअं हुई वार गुंजड़ी गुंजड़ी जीअं एॾो अफ्रीका जा माण्हू हूंदा आहिनि अहिड़े नमूने सां उनजे मथे जा वार गुंजड़ी गुंजड़ी आहे फरमाऊं मां मोहम्मद खे ॾिठो इब्राहिम अलैहिस्सलाम खे ॾिठो वे छो त मां मोहम्मद जा पेर भी इब्राहिम वांगुर मुंहिंजी सूरत भी इब्राहिम वांगुर मुंहिंजी दाढ़ीअ जो अंदाज़ भी इब्राहिम अलैहिस्सलाम वांगुर इन करे इब्राहिम खे जंहिं ॾिठो ॼण मां मोहम्मद खे ॾिठो उलमा लिखंदा आहिनि त इब्राहिम जा अल्लाह साईं छड़ो पेर महफ़ूज़ न कया इन इब्राहिम जे पेरनि वांगुर मुंहिंजे सोहणे मोहम्मद जा भी पेर आ जंहिं इन्हनि पेरनि जी ज़ियारत कई ॼण सोहणे मोहम्मद जी ज़ियारत करे छॾी ये पेर भी वॾी निशान आहिनि उते छा पिया पिया शीशे में नज़र न शीशो मथो ॾेई छॾियो त अल्लाह साईं फरमा फीह आयातुल लिन्नास फरमा इन में वॾियूं निशानियूं आहिनि जो ये पेर पत्थर सख्त ते कीअं अंदर घिरी विया इहो अल्लाह साईं जो वॾो निशान हिकिड़ा त घड़े ठाहिनि था अॼुकल्ह पर हे घड़ियल बड़ियल न आहिनि ऐं हज़ारनि सालनि खां वठी करे ईअं ई पेर बनिया पिया आहिनि वमन दखलहु कान आमिना रब साईं फरमायो जेको इन काबे में दाख़िल थियो अमन वारो थी वियो इन जूं ॿ माना अमन वारो थियो माना उते शिकार छा
जूअ खे भी मारणो कोने उन काबतुल्लाह जे अंदर शिकार छा वडे में वडियूं शयूं मारण अलबत्ता जू वगैरह ये जेके ईज़ाउ ॾियण वारियूं शयूं इन्हनि जे मारण जी इजाज़त हुजूर जन ॾिनी आहे बाक़ी उते पखीअ खे मारण कबूतर खे मारण वॾी चटी पइजी वेंदी इन जे करे जेको इन में दाख़िल थियो उहो अमन वारो आहे भले जानवर हुजे उहो भी दाख़िल थियो त अमन वारो आहे कतल करे काबे में दाख़िल थियो उहो भी अमन वारो आहे उन जो पानी मानी ॿाहिरों बंदि कबो जो ॿाहिरि निकिरी अचे बाक़ी क़ुरान थो चवे जेको काबे में आयो उनखे मारबो न हुजूर जन फरमा मुंहिंजे लाइ हिकिड़ी घड़ी हलाल कयो वियो हो काबो वरी काबे जी हुरमत साॻे अंदाज़ में आहे हिते कंहिंखे भी हथ छड़ांद करण जी ज़रूरत न आहे तो फरमाओ मन दखलहु कान आमिना हिकड़ी माना बी माना इहा है त जेको काबतुल्लाह में ईमान सां तवाफ सां दाखिल थियो उहो जहन्नम जे अज़ाब खां अमन वारो थी वियो त काबतुल्लाह जहन्नम खां बचाए थो अॻिते फरमाए वलिल्लाहि अलन्नासि हिज्जुल बैत अल्लाह जे तरफां माण्हुनि जे मथां मुक़रर थियल आहे बैतुल्लाह जो हज करण माण्हू चवंदा आहिनि अबो हज करे त पोइ कंदुसि हवाई ॻाल्हि सम्झो माण्हू चवंदा अबो हज न कयो आहे मां अॻ में कीअं कयां हालांकि तोजे मथां पैसा अबे वटि पैसा कोन आहे तोखे हाणे पैसा जाम आहिनि त हज तो ते फर्ज़ आहे अबो करे न करे तोखे करणो आहे अॻे में वञी हिकिड़ा चवंदा आहिनि न्याणियूं वेठियूं आहिनि साईं हज कीअं कयां न्याणियूं उथारियां पोइ कंदुसि उलमा चयो त न ग़लत आहे हज पहिरें साल ई फर्ज़ थियो त उन साल ई हलियो वञे ताख़ीर न करे ऐं हज उन माण्हूअ जे मथां फर्ज़ आहे मन इस्तता इलैहि सबीला अज़ाद व राहिला जंहिं माण्हूअ वटि हज जेतिरा पैसा हुजनि मसलन 2-3 जायूं अथसि हिकड़ी जाइ विकणे त 3 लखनि मिली वेंदसि 2-4 मेहूं अथसि 2 मेहूं विकणे त 3 लख मिली वेंदसि 2-3 ट्रैक्टर अथसि हिकु अधु ट्रैक्टर गुज़ारे जो 2 ट्रैक्टर उनखे वधारा आहिनि त उलमा लिखियो इहे बि विकणी करे इन जे मथां हज फर्ज़ आहे ज़रूर हज ते वञे ज़रूर हज ते वञे नथो वञे त गुनाहगार आहे अॻिते रब साईं वॾो वईद फरमायो आहे जेको ताक़त जे बावजूद हज नथो करे त रब साईं लफ़्ज़ फरमा वमन कफर फइन्नल्लाह गनियुन अनिल आलमीन जेकॾहिं हज ताक़त जे बावजूद नथो करे त अल्लाह जहाननि खां बेपरवाह हुआ तुंहिंजे इबादत जी उनखे ज़रूरत न आहे यो कुफर ऐं इनकार 2 क़िस्मनि जो आहे हिकिड़ो चए थो मां हज मञा ई नथो इहो त काफ़िर थी वियो ज़ाल खे तलाक पइजी वियसि ॿियो चए थो हज मञा थो पर हाली न कंदुसि इहो बि कुफर करे थो पर नंढड़ो कुफर आहे इहो हुनजो कुफर जे दर्जे हुजूर जन फरमाया जंहिंखे ताक़त जे बावजूद हज नथो करे फल यमुत यहूदियन औ नसरानिया इहो यहूदी थी मरंदो या नसारो थी मरंदो इन करे हज जो शौक़ हुजण ज़रूरी आहे हज जो शौक़ अवा जीअं 4 फर्ज़ आहिनि इस्लाम जा 5 रुकन आहिनि 4 अमाल आहिनि नमाज रोज़ो ज़कात हज घणो करे उलमा किराम हज ते कोन था ॻाल्हाइनि इन जे करे मूंखे अॼु ख़्याल थियो त ही महीना बि हज जा आहिनि इन करे थोरी हज जी हक़ीक़त जेका आहे उहा ज़हन में हुजण ज़रूरी आहे त कहिड़नि माण्हुनि जे मथां फर्ज़ आहे ॿिया पैसा कोन अथसि 2 जायूं अथसि त जाइ हिकिड़ी विकणी बि हज ते वञे उलमा लिखियो इन ते फर्ज़ आहे हज ॿिया पैसा न अथसि पर जायूं 2 अथसि 4 ट्रैक्टर को ये ॻाल्हियूं सम्झो जेकॾहिं इहे न कंदो त उनखे हुजूर फरमायो यहूदी या नसारो थी मरंदो ऐं काबतुल्लाह उहा जाइ आहे जिते तमाम अंबिया किराम हाज़िर थिया तमाम अंबिया किराम जिंदगीअ में या जिंदगीअ खां पोइ मौत खां बाद भी काबतुल्लाह में नबियनि जी आमद सही अहादीस में साबित आहे हुजूर जन मुस्लिम शरीफ जी सही रिवायत आहे पाण फरमा मां ॾिठो मूसा अलैहिस्सलाम खे कान युलबी मूसा अलैहिस्सलाम खे ॾिठुम
लब्बैक पढ़ंदो पढ़ंदो अचे तो फिलाणी वादी अकीक में ऐं फरमाओ उन वादी में मां आवाज उन जे लगाम भी दिसां पियो उन जी उठड़ीअ खे खाबड़ जी लगाम पहले ही लब्बैक पढ़ंदो काबतुल्लाह ॾांहुं वञे पियो। हालांकि हुजूर जन मूसा जो दौर तो तमाम परे आहे। इन जी माना अल अंबिया अहयाउन फी कुबूरिहिम, नबी पंहिंजे कब्रन में जिंदा आहिनि ऐं उन्हनि खे कॾहिं कॾहिं इजाज़त मिले थी पई। काबतुल्लाह एॾी अज़ीम हस्ती आहे जो नबीअन खे शौक़ पूरे करण जे लाइ काबे ॾांहुं अचण जी अंदाज़ मालूम थिए थो। अहिड़े नमूने सां ॿियनि नबीअन जे लाइ बि तज़किरो मिलियो आहे, पर उहे हदीसूं एतिरियूं मज़बूत न आहिनि, पर हदीसनि में मौजूद आहे। इन जी माना त काबतुल्लाह उहा अहम जाइ आहे जंहिंमें माण्हुनि खे हिदायत मिले थी, हुदल लिल आलमीन आहे जंहिंमें जहान जेकॾहिं हिदायत जे लाइ माण्हू हितो वञे न त मां सम्झां थो कोई मुशरिक धरतीअ ते न रहंदो। काबे में पहुचण खां पोइ उते वञी ॾिसंदो त हुजूर फरमाओ मके ऐं मदीने में दज्जाल न ईंदो। इन जे करे सारो दीन इन्हनि जाइनि ते तव्हांखे असल नज़र ईंदो। मके ऐं मदीने वञो उते ॾिसंदो त अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ा माण्हू निमाज़ जे वक़्त में पाखाननि में घुमंदा पिया, पर मुवहिदनि खे अल्लाह साईं उते बि उहा शइ ॾेखारींदो त तव्हांजो इमाम काबतुल्लाह जा अॻवान आहिनि ऐं मुवहिद आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह मदीनतुर रसूल उन हज जो हिस्सो त न आहे, छो त उलमा लिखिया जेकॾहिं हिकिड़े माण्हूअ खे मदीने ॾे वञण जो ख़र्च न आहे त भल न वञे पर हज करे ज़रूर अचे। एतिरो ख़र्च अथसि जो मके ताईं वञी सघे थो त हिनखे मके ताईं पहुचणो। बाक़ी उलमा लिखियो जेकॾहिं मदीने ॾांहुं न वियो त हुजूर जन फरमायो फ़क़त जफ़ा, उन मूंसां ज़्यादती कई जो मके में आयो ऐं माॾे न आयो। मां त वेझो हुमांस, हाणे त मूंखां थोरो थींदो वञे। हा, ऐं हदीस में ईंदो आहे नबी साईं जे मथां जेकॾहिं पहुची करे सलातो सलाम पढ़जनि था त ख़ुदि हुजूर जन डायरेक्ट ॿुधनि था पिया। सलातो सलाम उन जा ॿुधनि था, ईअं जीअं ज़िंदा ॿुधंदो ईअं हुजूर जन ॿुधनि था, उन जा सलातो सलाम ॿुधनि था। बल्कि उलमा लिखिया उते दुआ जो अर्ज़ बि करे सघिजे थो त साईं असां तुंहिंजे दर ते आया आहियूं, सिफारिश जी बि असांजी फरमा, असांजे गुनाहनि जी मग़फ़रत बि वठी ॾे, छो त इस्तग़फिर लहुम, ख़ुदि हुजूर खे हुकुम आहे त तव्हां मोमिननि जे लाइ मूंखां माफ़ी वठो त मां मोमिननि खे माफ़ करे छॾियां। इन जे करे काबतुल्लाह ते वञण, उन खां पोइ मदीने रसूल ते रस्ते ते असां वञूं पिया काबतुल्लाह खां मदीने ॾे त हिकिड़ो हमरा आयो मूंखे चई साईं काबतुल्लाह में लख निमाज़नि जो सवाब आहे, तव्हां मदीने शरीफ़ ॾे वञो त था ओॾे त 50,000 निमाज़नि जो सवाब आहे, अधु फ़ाइदो थींदो वे, छाजे लाइ ओॾे था वञो? त कुदरती मूंखे ज़हन में ॻाल्हि आई, मां चयो अदा मके वारो त कंधरनि में बि मिलंदो आहे, कटपरनि वटि बि मके वारो मिलंदो, मदीने वारो ॿिए पासे न मिलंदो आहे, इन करे मदीने वञणो ज़रूर पवंदो। अलाह साईं हिते बि त आहे न, कोन्हे हिते अलाह साईं त जाते काथे आहे, चीन में जापान में हर जाइ ते, को मके वारो जाते काथे आहे, हुकुम आहे उते पहुचण जो, इन जे करे वञूं था। बाक़ी मदीने वारो त मदीने में मिलंदो। इन करे मां दोस्तनि खे चवंदो आहियां, ए दोस्त भुलल आहे जेको चवंदो आहे हिते अची वियो नबी, हिते अची वियो, हिते नबी अचे त असां हिन स्टेज ते वेही नथा सघूं, मुसल्ले ते मुल्ला बि ही नथो सघे, छो त नबीअ जी मौजूदगीअ में ॿिए खे अॻों बीहण जो हक़ ई कोन्हे। ऐं इहा ॻाल्हि सम्झी छॾियो, हुजूर जो रोज़ो हिते कटपरनि में ठाहियूं कोई मञींदो? न ठहंदो। कलंदर जो रोज़ो हिते न ठहंदो, मिठाईअ जो रोज़ो हिते असां नथा ठाहे सघूं, ठाहींदासीं त इहो मवाली बि न मञींदो, चवंदो न साईं कलंदर होॾे हिते कोन्हे। अजय बाक़ी अलाह जो घर तव्हां जाथे ठाहियो, हिते 2-3 मस्जिदूं 4 ॿियूं बि ठाहियो त रुकावट, अब ॻाल्हि सम्झो था न, छो त अलाह जाथे काथे आहे त हुनजो घर बि जाथे काथे ठहंदो। बाक़ी इहे हस्तियूं पंहिंजी पंहिंजी जाइनि ते पंहिंजे रोज़नि में आहिनि त उहे हिते न ठहंदो, तंहिंजे करे उन्हनि ॾे वञणो पवंदो। तंहिंजे करे असां मदीने शरीफ़ ॾे जेको वेंदा आहियूं हुजूर जन ॾे वञणु ज़रूरी आहे, उन ते सलातो सलाम पढ़णु ज़रूरी आहे। तंहिंजे करे हुजूर जन हिकिड़ी हदीस में ईंदो आहे, मंज़ार कबरी वजबत लहू शफाअती,
फरमाओ जे मुझे कब्र जी ज़ियारत कई उन जी मुझे मथा वाजिब है त मां सिफारिश क़यामत जे ॾींहुं उन जी सिफारिश करे उन जी जान छॾायां तंहिंजे करे समूरे दोस्त अॼु इरादो कयो त काबतुल्लाह जी ज़रूर ज़ियारत कंदासीं माण्हू पैसा गॾाईंदा आहिनि थोरी ॻाल्हि सम्झो माण्हू पैसा गॾाईंदा आहिनि पुटनि खे बि चवंदा आहिनि अबा ॾुखी सुखीअ जे लाइ कुझु गॾा उलमा लिखियो नियत ख़राब आहे ॾुखी सुखी माना तूं पाण घुरे थो न त मुंहिंजे मथां ॾुखी अचे त मां पुलिस खे पैसा भरे ॾियां ये पैसा तूं ग़लति गॾाए थो इन नियत सां न गॾा इन नियत सां पैसा गॾा त मां हज कंदुसि पंहिंजे बचड़नि खे बि वठी वेंदुसि पंहिंजी घरवारीअ खे बि वठी वेंदुसि पोइ खणी न बि थिए तोखां हज इहो पैसो बि गॾाइण तुंहिंजो अजर ऐं सवाब में दाख़िल थी वेंदो इंशाअल्लाह इन नियत सां गॾाइण शुरू कई त हिकिड़ो दोस्त मूंखे चए पियो साईं तव्हांजी इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी लॻी मां बि गॾाइण शुरू कयुमि पैसा बि न हा पर अलाह जी अहिड़ी रहमत थी जो मां हज करे हलियो आहे त इन करे इन नियत सां अॼु खां वठी करे पैसा जेके रखियल आहिनि उन में इहा नियत कयो त असां हज ऐं उमरो कंदासीं ऐं इहा तमामु वॾी सआदत आहे ऐं उते वेंदव त तव्हांखे तौहीद जी हक़ीक़त खुलंदी हिते हवाई ॻाल्हियूं मथे थियूं हलनि उते ॾिसंदव त दीन कहिड़ो आहे ऐं पोइ उलमा खां समझो उते बि उलमा वेठा आहिनि इंशाअल्लाह रहबरी मिलंदी छो त काबतुल्लाह हुदल लिल आलमीन आहे सॼे जहाननि वारनि जे लाइ हिदायत जो सामान काबे जे अंदरि मौजूदु आहे पर हिदायत लाइ वञे हितों ई बुग़्ज़ रखी वियो उलमा लिखियो त हाजी जेके पक्का थी ईंदा आहिनि उहे छाजे करे जो उते वेंदा आहिनि बखील थी करे का हजर असवद ॾे इशारा कंदा आहिनि हजर असवद अल्लाह जो हथ आहे पोइ जेकॾहिं पको थी हथ मिलाए त हिते बि पको थी ईंदो पर उते सखी थी करे हथ मिलाए त हिते बि सखी थी ईंदो इन करे उलमा लिखियो त हितों वञो त तौबा करे वञो इन साल जेके बि दोस्त हज ते तैयार आहिनि या फार्म भरिया अथनि या साईं खे तव्हां फार्म भरण जो मामलो हुयुनि या अञा बि कोशिश उन जी जारी आहे असां सभु उन लाइ दुआ था कयूं अल्लाह ताला असां सभिनी खे हिन ॻोठ वारनि खे जेके बि हिन में शरीक थिया आहिनि रब साईं सभिनी खे पंहिंजे काबतुल्लाह जी ज़ियारत नसीब फरमा सल्लल्लाहु अला खैर खल्किही सन्नी साउंड पनवाकेल अब्दुल कुद्दूस एंड राज 0300317381 क्या बात है बैठा रहो उलमा किराम अचन था।